एक ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मुंहिंजी समूरी कामयाबी में मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजी भेनरुनि जी महिनत आहे। जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी जो इहो चवणु आहे। मूंखे घिटी में दोस्त ठाहिण जी इजाज़त न हुई। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जो इहो चवणु आहे। पंहिंजी छित ते कॾहिं लॻड़ त वरी कॾहिं कबूतर उॾारण वेंदा हुआसीं, उन ते मूंखे तंग करण जी सज़ा ॾिनी वई। जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी चयो त मुंहिंजे उस्तादनि हमेशह मूंखे घणो कुझु सेखारियो ऐं हर मोड़ ते रहनुमाई कई। मां हमेशह कानून जी हुक्मरानीअ खे यकीनी बणायो। पंहिंजे करियर में हमेशह कोशिशि कई त आम माण्हू खे मुंहिंजे फ़ैसिले मां फ़ाइदो मिले। मूं हमेशह नरम ऐं मुस्बत सोच सां कमु कयो। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे मां सम्झां थो त साहिल जी आवाज़ खां जज जो आवाज़ वॾो न हुअणु घुरिजे। सिंध हाई कोर्ट में फुल रेफरेंस खे चीफ जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी ऐं जस्टिस सलाहुद्दीन पंवर ख़िताब कयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे मुंहिंजी समूरी कामयाबी में मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजी भेनरुनि जी महिनत आहे। जस्टिस शफ़ी मोहम्मद सिद्दीकी चयो त मूंखे घिटीअ में दोस्त ठाहिण जी इजाज़त न हुई। पंहिंजी छित ते कॾहिं लॻण त करे कॾहिं वरी कबूतर उॾारण वेंदा हुआसीं। मुंहिंजी समूरी कामयाबी में मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजी भेनरुनि जी महिनत आहे। जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी जो इहो चवणु आहे। मूंखे घिटीअ में दोस्त ठाहिण जी इजाज़त बि न हुई। पंहिंजी छित ते कॾहिं लॻड़ त वरी कॾहिं कबूतर उॾारण वेंदा हुआसीं। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो खां। जी ज़ुल्फी, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। आज जुडिशियल कमीशन की सिफारिश से चीफ जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी और जस्टिस सलाहुद्दीन पंवर के सुप्रीम कोर्ट में जज मुक़रर करण खां पोइ सिंध हाई कोर्ट में फुल कोर्ट रेफरेंस इख्तिताम कयो वियो, जंहिंमें सिंध हाई कोर्ट जे समूरनि जजनि, एडवोकेट जनरल सिंध, प्रोसिक्यूटर जनरल सिंध, बार जे समूरनि उहिदेदारनि, सिंध बार काउंसिल जे वाइस चेयरमैन, सिंध हाई कोर्ट जे रजिस्ट्रार ऐं वकीलनि जे वॾे अंग शिरकत कई। उन कंदे जस्टिस शफ़ी मोहम्मद सिद्दीकी चयो त समूरी कामयाबी में मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजी भेनरुनि जी महिनत आहे। मूंखे घिटीअ में बि दोस्त ठाहिण जी इजाज़त न हूंदी हुई। मां पंहिंजी छत ते कॾहिं वञी लॻड़ ऐं कबूतर उॾारींदो हुयुसि। मुंहिंजे उस्ताद हमेशह मूंखे घणो कुझु सेखारियो ऐं हर मोड़ ते रहनुमाई कई। जस्टिस सलाहुद्दीन पंवर पिणु ख़िताब कंदे चयो त मां हमेशह कानून जी हुक्मरानी खे यकीनी बणायो आहे। पंहिंजे कैरियर में हमेशह कोशिशि कई आहे त माण्हू खे मुंहिंजे फ़ैसिलनि मां फ़ाइदो मिले। मूं हमेशह नरम ऐं मुस्बत सोच सां कमु कयो आहे। जस्टिस सलाहुद्दीन पंवर वधीक चयो त मां सम्झां थो त साहिल जी आवाज़ सां जज जो आवाज़ वॾो न हुजणु घुरिजे। जी ठीकु आहे, अवां जी महिरबानी ज़ुल्फी अपडेट करण जे लाइ।